मेला पंजवा। धन गुरु अर्जन देव साहिब जो सफलवा की सेवा कयो मेरे सदाई। मात गर्भ दुख सागरो प्यारे, तय अपना नाम जपाया। बाहर काट बिक पसरिया प्यारे, माया मोह वदाया। जिसनो की तो कर्म आप प्यारे, तिस पूरा गुरु मिलाया। सुवरा दे सास प्यारे, राम नाम लिविलाया। सतनाम श्री हरे। गुरु प्यारी साध संगत जी, अज पावन पथ ॾे ते दातार बल बख्शिश कयो आहे, जिनके हर पल हर घड़ी ते भव रहंदो आहे, हर समय ते भव रहंदो आहे। त गुरु महाराजन शब्द बख्शिश कयो, मात गर्भ दुख सागरो प्यारे, तै अपना नाम जप। जे मात जे गर्भ में तो उल्टो उलट करे उते भी गुरु तुझी रखिया कई आहे। जिते न कोई व्यापार हुयो, न कोई मिट माइट, न यार दोस्त हुयो, कोई भी पंहिंजो न हो, कोई परायो न हुयो, स्वयं तो अकेलो है। मात जे गर्भ में भी गुरु तुझी रखिया कई आहे। तै अपना नाम जपा, तो अंदर रखी करे पंहिंजो नाम जपायो। लेकिन तू गुरु सां थोड़ी धोखेबाजी कई आहे। गुरु सां वादो कयो कि दातार मां ॿाहिरि निकिरंदुमि, जेसि ताईं श्वास रहंदा तुंहिंजो नाम जपंदो रहंदुमि, ईमानदारी सां रहंदुमि, कर्तव्य सुठे सां निभाईंदुमि। पर ॿाहिरि काट बिख पसरिया प्यारे, माया मोह वधाए। जीअं तूं संसार में आए, थोड़ी सी मोह माया जे चक्कर में फाथे, लालच में लगी करे पंहिंजो जन्म गवाए छॾियो। अञा चई तो परमात्मा कृपा बख्शिश। गुरु त तुझी मात जे गर्भ में भी रखिया कई प्यारा, हाणे भी तुझी रखिया करे तो। मात पिता जा जेके बालक हूंदा आहिनि, कूत हुजे कपूत हुजे, पर मात पिता जे मन में हमेशा पंहिंजे ॿार जे प्रति प्यार हमेशा ही रहंदो आहे, कॾहिं घटि न थींदो आहे। अॼु भी असांजे लाइ परमात्मा जे मन में ॾाढो प्यार, ॾाढी बख़्शिश आहे। लेकिन काथे काथे असां गुरु सां धोखेबाजी कयूं था। गुरु जे शुक्राने में कमी था रखो, गुरु जी सेवा में कमी था रखो, गुरु जे सिमरन में कमी था रखो। आखिरी वाणी, जिसनो की तो कर्म आ प्यारे, तिस पूरा गुरु मिला। जंहिं तोखे सुहिणो कर्म बनाए ॾिनो आहे प्यारा, सुहिणी देही बख़्शिश कई आहे। उथ कुछ उधम कर, कुछ गुरु जे लाड़े लग, नाम जी त कमाई कर। सुवारा दे सास सास प्यारे, राम नाम लिवा। जेको तोसां अंग संग साई थी, कदम कदम सां तोसां पल पल ते साई थी। गुरु प्यारी साध संगत जी, अॼु गुरु महाराजन उन्हनि खे भी बल ॾिनो आहे, जंहिंजे मन में हमेशा भव रहंदो आहे। चयो आहे भाई, जंहिं मात पिता जे माता जे गर्भ में रखिया कई आहे, सो अॼु भी तुंहिंजी रखिया करे तो। काथे भी घबराइण जी आवश्यकता कान्हे। निर्भव थी करे ईमानदारी सां कर्तव्य कंदो वञ, परमात्मा जे लाड़े लॻो रहो। गुरु महाराज जी बेड़ी पाणे पार कंदो। बोल गुरु नानक देव की।